सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे असां जेको घर हूंदो आहे, समाज हूंदो आहे, मुआशिरो हूंदो आहे, माहौल हूंदो आहे, असां इंसान जेके बि आहियूं उन से चए साईं जो सभु सफ़ेद ड्रेस वांगुरु। सिर्फ़ असां थोरी ॻाल्हि खे पकड़े करे घणी चङाई विञाए छॾींदा। जॾहिं असांजो घर हूंदो आहे, असांजो घर सॼो हरियो भरियो हूंदो आहे। असांजे घर में जो एतिरो श्रंगारियल सेट थियल बहितर अंदाज़ सां सॼे घर में चङियूं चीज़ूं भरियल पियूं हूंदियूं। लेकिन जॾहिं काई धूल ईंदी आहे, थोरो किचिरो ईंदो आहे, उहो बि हवा जे ज़ोर ते ॿाहिरों ईंदो आहे, असां घर में पैदा कोन थींदो। चङियूं चीज़ूं घर में हूंदियूं आहिनि, किचिरो ॿाहिरों ईंदो आहे। ऐं असां बि जॾहिं झाड़ू लॻाईंदा आहियूं, जेको थोरी सी धूल थींदी आहे खणी करे वरी ॿाहिरि उछलाए छॾींदा आहियूं, कॾहिं घर में कोन रखंदा आहियूं। कॾहिं चङियूं सभु चीज़ूं खणी करे घर खां ॿाहिरि कोन उछलायूं, उछलाए वरी ॿाहिरि ॿाहिरि किचिरो छॾींदा आहियूं। साॻे नमूने असां सभु आहियूं हरिया भरिया, थोरी काई थोरी ॻाल्हि धूल ॿाहिरों ईंदी आहे, असांखे खपे उन थोरी धूल खे, गुस्से खे, कावड़ खे, नेगेटिविटी खे वरी ॿाहिरि उछलाए छॾूं। असां सभु उन घर वांगुरु हरिया भरिया आहियूं, सभु ख़ुशि ऐं ख़ुशहाल, सदाई मुस्कुराईंदा, सदाई महिरबानी। कॾहिं फोटू कढाइण वेंदा आहियूं या को साम्हूं फोटू कढंदो आहे, तो साम्हूं वारो चवंदा स्माइल। जेकॾहिं स्माइल वारो फोटू हूंदो आहे, फोटू असां न हूंदो आहे, उहो चङा लॻंदो, पंहिंजो मुंहुं सुहिणो, पंहिंजो फोटू पाण खे ई कोन्हे वणंदो। जॾहिं पंहिंजो चहिरो ख़राबु पाण खे ई कोन्हे वणंदो, तंहिंजे करे पंहिंजे चहिरे खे, घर खे असां बहकाए करे रखूं। उनखे बहकाइण जे लाइ इहे ॿ चीज़ूं असांखे लाज़मी अपनाइण खपे। हिकु, असां हमेशह ॾियण वारा बणिजूं। असां वॾाऊं, नंढनि खे प्यार ॾियूं, समझ ॾियूं, संस्कार ॾियूं, गुण ॾियूं, मोहबत ॾियूं। असां सभु ॾियण वारा आहियूं ऐं असां सभु ॾींदा बि आहियूं। जॾहिं मां चयो भई वधि में वधि ज्वैलरी आहे औरत खे, उहा ई साथ पंहिंजी नुंहुं खे ॾियण लाइ तयारु सभु कुझु ॾेई छॾींदी आहे, इन खां वधीक कहिड़ो प्यारु थींदो आहे? इन खां मतिलबु छा थींदो? असां सभु छा ॾेई सघंदी आहे? जेकॾहिं नुंहुं अचे थी तो पंहिंजा माउ पीउ, घर, रिश्तेदार सभु छॾे करे हुन पंहिंजो जीवन ई ॾेई छॾियो आहे, इन खां मथे ॿियो छा ॾेई सघे थी? इन खां मथे आहे बि छा? तंहिंजे करे असां सभु हिक खे ॾेई छॾींदा आहियूं, लेकिन उनजे लाइ सिर्फ़ु असांखे सम्झ में तॾहिं ईंदी जॾहिं असां उनजी अहमियत खे सम्झंदा। ऐं अहमियत खे सम्झण जे लाइ असांखे खपे, अगरि असां मर्दूं औरत खे थोरो ध्यानु ॾियूं, उनजे सिर्फ़ु ॿुधूं ज़रूरु, उनखे कटण जी कोशिशि न करो। छाकाणि पग पग ते उनखे ज़रूरत पवंदी आहे असांजी सलाह जी, असांजी ॻाल्हि जी, असांजे हलण जी, कंहिंसां रिश्ता नाता निभाइण जी। उनखे हक़ीक़त में खपंदी आहे, इन करे ॻाल्हि कंदी आहे, न त शायदि उहा बि न करे। ऐं अगरि असां मर्द त पोइ उनजी ॿुधूं, ऐं अगरि असां औरतूं त पोइ उनजी अहमियत खे सम्झूं ज़रूरु, उनखे थोरो असां सम्झूं ज़रूरु त असांजे लाइ उहो कुझु करे थो, थोरी प्रशंसा लफ़्ज़, थोरी चङी ॻाल्हि उनखे असां चऊं ज़रूरु, तो असां लाइ एतिरो चवे थो, असांजे मुंहं में जो वरी वरी इहो न निकिरे तूं असांजे लाइ कयो ई छा, आहीं ॿियनि जे लाइ, असांजो छा कयो अथई? सदाई ॿियनि जे लाइ घुमंदो वरंदो, असांजे कहिड़ो तकियो अथई? इहे लफ़्ज़ जेके उबता आहिनि, इहे हमेशह साड़े रखंदा आहिनि। तंहिंजे करे असां थोरा लफ़्ज़, छोड़ो लफ़्ज़ सां गॾु थोरो असांखे चेंज करिणो आहे, ऐं पोइ असांजो घर सदाई सुखियो रहंदो आहे, सदाई ख़ुशि ऐं ख़ुशहाल।